करायो, ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अॼु निहायत अहम प्रोग्राम मुंहिंजी ज़िंदगीअ जो, ऐं जेकॾहिं टीवीअ ते पूरो न थी सघियो त इंशा अल्लाह ताला मां हिन खे यूट्यूब ते अपलोड बि कंदुसि। हीउ जेको हींअर तव्हांखे स्क्रीन ते नज़र अचे थो, क़ुरान मजीद, जंहिंमें लिखियलु आहे त सभु लो सिंधी तर्जुमो, ऐं तर्जुमो कया मौलाना मोहम्मद मदनी। हीउ मौलाना शेख जेको आहे सो ही शेख मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जे सिलसिले जो आहे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी जेको क़ुरान जी माना कई आहे न, इल्हामी आहे, यानी आम माण्हू इन ताईं नथो पहुची सघे। पर हीउ जेको आहे हिन बुज़ुर्ग मौलाना मोहम्मद मदनी, इन ॾाढो सिंधीअ में सवलो कयो आहे। मां त ॾाढियूं तर्जुमा ॾिठा आहिनि, पर मूंखे हीउ ॾाढो वणियो आहे। हिन जेको हिन जा पहिरियां पेज आहिनि, उन में अचे थो त क़ुरान खे सम्झी करे पढ़णु लाज़मी आहे। क़ुरान खे सम्झी करे पढ़णु लाज़िम आहे। जो पहिरीं पेज ते 6-7 सुफ़नि में उनजा रीज़न ॾिना आहिनि, पोइ क़ुरान शरीफ़ शुरू थो थिए। इंशा अल्लाह ताला मां इहे 1000 क़ुरान इहे छपराया आहिनि, ऐं मस्जिद जामिअल क़ुरान जेका बाईपास ते आहे, इते इहे अवेलेबल आहिनि। केरु मुफ़्त में वठे त मुफ़्त में, न त उनजी 600 रुपया क़ीमत आहे। मूंखे 6 लख रुपया लॻा आहिनि 1000 छपराइण में, लेकिन इहो तमामु सवलो आहे। पर हाणे अॼु असांजो अहम मौज़ू आहे, अचो त इन खे सम्झूं। नंबर 1, क़ुरान जो नालो आहे कलामुल्लाह, ऐं कलामुल्लाह जो मतिलबु आहे त अलाह तव्हां सां गुफ़्तगू थो करे। ज़ाहिरा करणु खपे न भई, असांखे हिन दुनिया में माउ जे पेट मां ॼाणे मोकिले छॾियईं, ॿुधाए त सही त बाबा अलाह साईं तूं असांखे छो पैदा कयो आहे, व्हाट डू यू वांट, असांखां तूं छा थो चाहीं। उहा ॻाल्हि अलाह पाक असां सां क़ुरान में कई आहे। हाणे असां उहा ॻाल्हि अलाह जी ॿुधंदासीं त ख़बर पवंदी न तव्हांखे छो पैदा कयो, असांखां छा थो चाहे। अलाह खे छॾे जेकॾहिं मां कंहिं ॿिए खां ॿुधंदुसि, अलाए हाणे ख़बर न आहे तो कहिड़े अक़ीदे जो माण्हू आहे, कहिड़े फ़िरक़े जो, अलाए मूंखे छा थो ॾसे, अधु सचु आहे अधु कूड़ आहे, मूंखे ख़ुदा आहे ख़बर। लेकिन जॾहिं मां अलाह जे कलाम खे डायरेक्ट पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदुसि त मूं ताईं मैसेज त पहुची वेंदो न। अलाह ताला फ़रमाए थो त हिन क़ुरान पाक में जेके आहिनि से जेको कुझु अलाह ॻाल्हाए थो, हीउ उहो क़ुरान शरीफ़ आहे, ऐं हीअ इन जी सवली सिंधीअ में इन जी माना थियल आहे। ऐं पहिरियनि सुफ़नि ते हिन 7 पेजनि में इहो लिखियो आहे त क़ुरान शरीफ़ खे सम्झी पढ़णु खपे, ऐं सवली सिंधीअ में माना आहे जेका मां इन खे कयो आहे। हाणे सवाल आहे त हीअ आहे कलामुल्लाह, माना अल्लाह वांट्स टू टॉक टू यू, अल्लाह तव्हां सां गुफ़्तगू थो करे। वॾी ॻाल्हि हीअ आहे त अल्लाह जे मुक़ाबले में बि माण्हू आहिनि जेके ॻाल्हियूं कनि था, नालो वठनि था त असीं वली आहियूं, बुज़ुर्ग आहियूं, आलिम आहियूं, ऐं ॻाल्हि कनि था, के सही बि कनि था, लेकिन के छाकाणि त असां फ़िरक़ा आहिनि, अंग्रेज़ फ़िरक़ा करे आहिनि, देवबंदी, बरेलवी, वाह बि अलाए छा छा। हाणे हर फ़िरक़ो पंहिंजी ॻाल्हि कंदो ऐं कुझु आयतूं क़ुरान जूं लिकाईंदो, छाकाणि त अंग्रेज़नि इहे फ़िरक़ा ठाहिया, मां अॻिते तव्हांखे ॾसियां थो। हाणे अलाह फ़रमाए थो जेकॾहिं तव्हां सां का गुफ़्तगू करे त इन खे कीअं चेक कजे। क़ुरान थो चए वजल कलिमतल लज़ीन कफ़रू सुफ़ला, जेको बि अहिड़ी तव्हां सां गुफ़्तगू करे थो जेको हिन क़ुरान जी मुखालफ़त में आहे, उहा कलमतुल्लाहियल उलिया, त अलाह जेका ॻाल्हि करे थो उहा ऊची थी वेंदी, उहा हुनखे हाराए वेंदी, उहा फ़तह याब ही क़ुरान जी माना थींदी। वल्लाहु अज़ीज़ुन हकीम, अलाह पावरफुल आहे ऐं हिकमत वारो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजे लाइ मिशन छा आहे। मिशन आहे
अलाह जी ॻाल्हि माण्हुनि ताईं पहुचायूं ऐं पंहिंजी उन में का ॻाल्हि एड न कयूं। तंहिंजे करे ॾिसो, मां पंहिंजी न कंदुमि, मां तव्हांखे सिलाई ॾेखारींदो आहियां। हाणे मिसाल तौरु हे हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे, अन अबी मूसा चए थो, मां रसूल सां जेको आहे सो हिकिड़ो शख़्स आयो, चई साईं मां अलाह जे मां जेको आहे न बहादुरीअ लाइ बि विढ़ां थो ऐं पंहिंजे ज़ात लाइ बि विढ़ां थो, ऐं जीअं माण्हू मूंखे चवनि त जेको आहे सो मां बहादुर आहियां या मां ॾेखारण वास्ते विढ़ां थो, त पोइ इहे छा इहे झगड़ा या मुंहिंजी कुर्बानी या शहीद थिया इन तरीक़े सां ऐं ज़ालिक फी सबील, इन्हनि सभिनी जेके मूं ॾिसां इन मां अलाह जे रस्ते में कहिड़ी ॻाल्हि आहे? त नबी करीम फरमायो, मन कातल, चए थो जेकॾहिं केरु बहादुरी करे विढ़े थो, लितकून कलमतुल्लाहि अल उलिया, त अलाह वारी ॻाल्हि सभिनी खां मथे थी वञे, हूअ फी सबील, इहो आहे अलाह जे रस्ते में, ॿिया तव्हां इहो पंहिंजे लाइ था जिहाद कयो। हाणे ॻाल्हि इहा थी थिए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त आख़िरी नबी आहे। छाजे लाइ आख़िरी नबी थियो आहे? छाकाणि त हीउ क़ुरान आख़िरी आहे ऐं हीउ क़ुरान क़यामत ताईं उहो ई रहंदो। छो त प्रिंटिंग अची वई, साइंस अची वई, मोबाइलूं अची वयूं, हाणे हीउ क़ुरान केरु चेंज नथो करे सघे। अॻियनि ज़माननि में रसूल जे वरी अचण जो सबबु हूंदो हो त उहे क़ुरान जा हिकु ॿ नुस्ख़ा या के रटे छॾींदा हुआ, विसरी वेंदा हुआ, या उन में तहरीफ़ थींदी त वरी अलाह ॿियो नबी मोकिलींदो त जेके हुन पोइ तइलीम हुननि ख़राबु कई उनखे मां सिधो कयां। लेकिन हाणे साइंस एतिरी तरक़ी करे वई आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हीउ क़ुरान हाणे तब्दील थी न सघंदो, छो त हीउ घर घर में मौजूदु आहे, नेट ते मौजूदु आहे, सभिनी आहे, हिकिड़ी ज़ेर ज़बर बि केरु मटाईंदो त पकिड़िजी पवंदो। इन्हीअ जे करे त हीउ क़ुरान फाइनल क़ुरान आहे, इन्हीअ जे सदक़े में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे। त अलाह ताला फरमाएसि थो त इन्ना अरसलनाक बिल हक़ बशीरन व नज़ीरा। हाणे टे नाला थो वठे, चए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे मोकिलियो आहे ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ड्रेजा ॾींदड़। त ॿई अलाह जे रसूल, बशीर बि अलाह जे रसूल जो नालो आहे, नज़ीर बि अलाह जे रसूल जो नालो आहे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो करे, चए थो इन मिन उम्मतिन इला ख़लाफ़ी आहे नज़ीर। हिन जी माना आहे त इन जो मतिलबु आहे त अलाह साईं फरमाए थो त तव्हां खां अॻु में हर उम्मत में मां नबी ऐं रसूल मोकिलिया। कंहिं बि क़ौम खे अलाह ईअं कोन कयो त ॼमी वॾा थी पोढ़ा थी मरी विया ऐं हुननि वटि को नबी ऐं रसूल न आयो, ईअं थियो ई कोन्हे। पुछियो वियो त सही पोइ हे त तमामु घणा नबी रसूल आया हूंदा, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त फ़ी रिवायत अबी इमामा काल अबू ज़र कुल्त या रसूलल्लाह कम वफ़ा इद्दतुल अंबिया। चई साईं भला हे शुरूअ खां वठी आदम अलैहिस्सलाम खां वठी केतिरा नबी आया हूंदा जो अलाह चए थो मां कंहिं बि क़ौम खे नबी रसूल न छॾियो आहे। त पाण फरमायो मैत अल्फ़ व अरबा व अशरून, चई 1,24,000 रसूल ऐं नबी आया आहिनि, जंहिं मंझां सलास मैत ख़म्स अशर ऐं 315 रसूल हा। रसूल माना क़ुरान उनखे मिलियो हूंदो। हाणे ज़ाहिर आहे त अॻियनि क़ौमुनि में रसूल आयो त क़ुरान उन्हनि खे कहिड़ी ॿोलीअ में मिलियो हूंदो? ज़ाहिर आहे त उन्हनि खे उन ॿोलीअ में क़ुरान मिलियो हूंदो जेका ॿोली हू ॻाल्हाईंदड़ हूंदा। मां हाणे अलाह खां थो पुछां त अलाह साईं तव्हां जेके अॻियां क़ुरान मोकिलिया अरबीअ में मोकिलियव, छा में मोकिलियव? क़ुरान छा थो चए? चए थो वमा अरसलना में रसूलिन, चए थो जेके बि मूं रसूल मोकिलिया आहिनि इला बि लिसान क़ौम ई, त उहा उन ॿोली ॻाल्हाईंदड़ जी ज़बान में मोकिलियासीं ले युबैन लहुम, त उन्हनि खे ज़ाहिर करे। ज़ाहिर आहे त जेकॾहिं जर्मनीअ में बि रसूल आया हूंदा, जॾहिं जर्मनी में आया हूंदा त उहो अलाह जो रसूल जेको कुझु आंदो हूंदई सही पोइ जर्मन ॿोलीअ में हूंदो। ईअं त न आहे त जेको आहे सो उते उनखे बंगालीअ में आयो हूंदो रसूल ऐं बंगालीअ में क़ुरान ॾिनो हूंदो, कोन सम्झंदा। चए थो ले युबैन लहुम, त जीअं हाणे मां हिन जी तर्जुमो बि मूं वटि लॻो पियो आहे न, चए थो कंहिं पैगंबर खे संदसि क़ौम जी ॿोलीअ खां सवाइ ॿी ॿोलीअ सां न मोकिलियोसूं, हिन लाइ त उन्हनि खे पधिरो बयानु करे। हाणे इहो त थियो, ख़बर पइजी वई भई बाइबल बि आयो इब्रानी ज़बान में आयो, पोइ वरी अंग्रेज़ीअ में थी वियो आहे, तर्जुमो थी वियो आहे, उनखे बि बाइबल चवनि था। असल में कलामुल्लाह जो मतिलबु आहे त अलाह जी गुफ़्तगू या अलाह जो कलाम, पोइ जंहिं बि ॿोलीअ में हुजे उहो अलाह जो कलाम आहे। हाणे छा थो चए रब साईं, इन हुअ इल्ला ज़िक्रुन लिल आलमीन। चए थो हीउ जेको तोवारो क़ुरान आहे न नबी साईं, इहो हाणे सॼे क़ौमुनि जे लाइ आहे, ज़िक्रुन लिल आलमीन, जर्मन लाइ, चीनियुनि जे लाइ, सभिनी लाइ इहो ई क़ुरान आहे। छो त हिन में तहरीफ़ कान थींदी ऐं तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ बि अलाह थो फरमाए त चए थो लियकून लिल आलमीन नज़ीरात, मुंहिंजो प्यारो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी क़ौमुनि जे लाइ ड्रेजाईंदड़ थिए।
जर्मनी, चीनी, सभिनी खे। हाणे सवाल थो पैदा थिए त अॻियनि ज़माननि में त क़ुर सिर्फ़ु उन ॿोलीअ में ईंदो हो, हाणे कीअं थो अलाह साईं अरबीअ में क़ुर ॾेई चए त हाणे इहो सॼे हिन दुनिया जे ॻोल्हे में हर क़ौम जे लाइ आहे। उन्हीअ जे लाइ अलाह साईं थो चए कुल हुव लज़ी अंशाकुम वजअल लकुम समा वल अबसार वल अफ़िदा। हिन जी माना त सही सीधी त इहा ई थींदी त अलाह जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे वरी तव्हांखे कन, अखियूं ऐं दिलियूं बणे, पर हिते माना ईअं न थींदी, छो त ही उन क़ुर जी आयत आहे जेको आख़िरी किताबु आहे। हिन जो मतिलबु आहे त असां तव्हांखे न सिर्फ़ु हिन दौर में पैदा कयो आहे, पर तव्हांजा कन माना तव्हांखे अहिड़ी टेक्नोलॉजी ॾिनी, तव्हां बि ॿुधो था, मोबाइल ते ॿिए हंधि पहुचाए सघो था, ऐं तव्हां इंटरनेट जे रस्ते कम्यूनिकेट करे सघो था। ऐं ॿियो वल अबसार, तव्हां ॾिसो बि था, पर तव्हांजी टेलीविज़न हूंदियूं, ॿियूं शयूं हूंदियूं जेके हिन सॼे ॻोल्हे ते जेके क़ौम उनखे ईंदियूं, वल अफ़ेद, ऐं तव्हांजूं दिलियूं। माना जो मतिलबु आहे त हीउ क़ुर पाक में इहे सभु फैसिलिटी हे लमूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि, तंहिंजे करे हीउ क़ुर सॼे आलमनि जे लाइ आहे, जर्मन, अंग्रेज़नि, चीन, सभिनि जे लाइ। चए थो इन लाइ त कलीलनि मां तशकुरून, पर एॾियूं फैसिलिटियूं तव्हांखे ॾिनियूं, पर वरी बि तव्हांजी अखि अलाह ॾे नथी वञे, तव्हां चयो साइंसदान ईजाद कयूं आहिनि, तव्हां शुकुरु कोन था कयो। ब्रेक वठूं था। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त मक़सदु इहो आहे त हीउ क़ुर पाक आख़िरी क़ुर आहे, जंहिंजे मुहाबे रसूल सल्लम आख़िरी नबी आहे, छो त हिन वक़्तु एॾी टेक्नोलॉजी तरक़ी करे विया जो इहो क़ुर हाणे बग़ैर डिफेक्ट जे हर हंधि पहुची वियो आहे। हाणे अचूं जर्मन जो मिसाल था वठूं। हे असांजो अरबी क़ुर जर्मन जो क़ुर आहे, लेकिन हिन में अरबी कान्हे का। हिननि सभिनी आयतुनि जो तर्जुमो जर्मनी में कयो आहे, उन्हनि खे अरबी जी ज़रूरत ई कान्हे का, छो त असल में आहे कलामुल्लाह, त माना अलाह छा थो चवे। हाणे जेकॾहिं अलाह जेको चवे थो उन्हनि खे पंहिंजी ॿोलीअ में मिली थो वञे त हुन लाइ खोड़ आहे। ॾिसो तव्हां, हाणे जर्मन क़ुर आहे न, हाणे हिन में आयतुनि जा नंबर लॻल आहिनि, पर आयतुनि जो माना आहे। वरी अचो हे चाइनीज़ क़ुर बि इन में अरबी कान्हे, पर अरबी क़ुर जी मौजूदु आहे। वरी जेकॾहिं असीं वञूं था हिंदी क़ुर में, त हिंदी क़ुर हिन में सभई आयतुनि जो तर्जुमो हिंदीअ में, हिन में अरबी आहे ई कान। माना मक़सदु इहो हूंदो आहे, तंहिंजे करे छाकाणि त जर्मननि में, अंग्रेज़नि जे वटि क़ुर जी माना अथेंटिक माना पंहिंजी ॿोलीअ में, अंग्रेज़ी में, तॾहिं हू पढ़ी मुस्लमान था थियनि। असांखे धोखो ॾेई ऐं विधो वियो आहे त तव्हां तर्जुमो न कयो, तव्हां रुगो अरबी पढ़ो, हालांकि ठुप सम्झ में कान थी अचे कंहिंखे त मां छा वेठो पढ़ां। तंहिंजे करे असां पोइते आहियूं ऐं ज़लील आहियूं। वरी हे ॾिसो जेके उलमा हज़रात, हिननि सिंधीअ में क़ुर कढियो आहे, ऐं हिन में आयतुनि जी माना सिर्फ़ु सिंधीअ में आहे, हिन में अरबी कान्हे का। हे ॾिसो आयतूं लॻियूं पियूं आहिनि, कान्हे का माना, छाकाणि त मक़सदु आहे त अलाह चवे छा थो। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां हीउ क़ुर शरीफ़ आहे हिन खे पढ़ो था, अरबी पढ़ण में ॾोह न आहे, पर घटि में घटि तव्हांखे माना पढ़णी आहे त अलाह छा थो चए। असल कलामुल्लाह जो मतिलबु इहो आहे। हाणे हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए, हिकिड़ो अंग्रेज़ आहे 40 सालनि जो, 45 सालनि जो, क़ुर अंग्रेज़ी में पढ़ी कन्विंस थी चए थो मां ला इलाहा इल्लल्लाह मुस्लमान थी थो वञे। हाणे हुन ते निमाज़ फ़र्ज़ थींदी, हाणे मरी वञे न बाक़ी 35 साल, तॾहिं बि हिनखे अरबी कान ईंदी जो निमाज़ में आयतूं क़ुर जूं सम्झी पढ़ी सघे। त इन जो मसइले जो हल छा आहे, इहो मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ ब्रिटिश काउंसिल फ़तवा इमाम अबू हनीफ़ा जे दलील ते चए थो, इट इज़ अलाउड फॉर न्यू मुस्लिम टू परफॉर्म प्रेयर इन देयर मदर टंग। चए थो इहो अलाउ आहे त जंहिं माण्हूअ खे अरबी नथी अचे त उहो पंहिंजी ज़बान में क़ुर जेको हुन ताईं तर्जुमे वारो पहुतो आहे उहे आयतूं पंहिंजी ॿोलीअ में निमाज़ में पढ़ी सघे थो। इमाम अबू हनीफ़ा कंसीडर रीडिंग इन अ लैंग्वेज अदर देन अरबिक वैलिड। जेकॾहिं तव्हां निमाज़ में तर्जुमो पढ़ो था कंहिं ॿी ॿोलीअ में, अरबीअ में नथा पढ़ो, त इहो वैलिड आहे। ऐं पर हिन जा जेके ॿ बाक़ी शागिर्द आहे, इमाम अबू यूसुफ़ ऐं अबू मुहम्मद, उन्हनि चयो त इहा फैसिलिटी रेस्ट्रिक्टेड, इहा सिर्फ़ु अलाउ आहे
उन्हनि लाइ टू दोज़ हू वर अनएबल टू स्पीक अरबी, जे अरबी ॻाल्हाए कोन था सघनि, उनखे अलिफ बे बि कोन थो अचे, इन्हनि लाइ। पर इहो असांजे लाइ न आहे, पाकिस्तानियुनि जे लाइ न आहे, छो त असांजी अल्फाबेट सिंधीअ वारी साॻी अरबीअ वारी आहे। तंहिंजे करे असांखे अलाउ कोन्हे, असांखे क़ुर जूं आयतूं सम्झी पवणियूं आहिनि। लेकिन यादि रखो, निमाज़ में जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर में निमाज़ पढ़ो था त उहे आयतूं पढ़ो जिन जी तव्हांखे माना ईंदी हुजे। अॻिते मां तव्हांखे ॾसियां थो, क़ुर में अलाह साईं छा थो फरमाए, चए थो या अल्लज़ीन आमनू ला तक़रबू सलात व अंतुम सुकारा हत्ता तालमू मा तक़ुलू। चए थो त जेको माण्हू जॾहिं निमाज़ में क़ुर पढ़े थो ऐं इहो मालूम नथो करे त मां छा वेठो पढ़ां, त इहो नशई आहे। माना उहो माण्हू नशई आहे, छो त नशे वारे माण्हूअ खे ॻाल्हाइण में ख़बर न पवंदी आहे त मां छा थो चवां। त चए थो जेकॾहिं तव्हां नशो कयो बि आहे त तेसि ताईं निमाज़ ई न पढ़ो जेसि ताईं जेके आयतूं पढ़ो था त तव्हांखे सम्झ में अचे त मां छा थो पढ़ां। या ॿियनि लफ़्ज़नि में जेके माण्हू इन आयतूं पढ़नि था लफ़्ज़ी ऐं ख़बर नथी पवेनि त असां निमाज़ में छा था पढ़ूं, त इहे नशई आहिनि, मवाली आहिनि। तंहिंजे करे हिते अलाह ताला फरमाए थो त क़ुर खे पढ़ण महिल अहिड़ियूं आयतूं पढ़ो जेके तव्हांखे उनजी माना जी ख़बर पए त मां अलाह खे छा थो चवां। मिसाल तौर ते हथु ॿुधो, हाणे चओ था कुल औज़ु रब्बिल फलक, अलाह साईं जेको आहे सो पनाह थो घुरां, तूं मालिक आहीं फलक जो, मिन शर मां ख़लक, ऐं पनाह थो घुरां जेकी बि तो को शर पैदा कयो आहे। हाणे अरबीअ में त मां पढ़ां थो पर माना त ज़हन में अचे थी न। तंहिंजे करे काफ़र चवंदा आहिनि, काफ़र पिया चवनि छा कनि त तव्हां क़ुर खे वेझो न वञो। वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, काफ़र चवंदा आहिनि क़ुर खे ॿुधो ई न, पढ़ो ई न। वाल गौफ़ी, जेके पढ़नि त वरी उनखे पढ़णु न ॾियो, गोड़ कयो, तूतारियूं वॼायो। ल अल्लकुम तग़लिबून, तव्हां काफ़र मुस्लमान जे मथां डांबीनंट रहो। ऐं इहा ॻाल्हि हिन अंग्रेज़ कई, मिनिस्टर ऑफ कॉलोनीज़ ऑफ ब्रिटेन, क़ुर हथ में खणी छा थो चवे, चए थो एज़ लॉन्ग एज़ मुस्लिम्स होल्ड दिस क़ुर इन देयर हैंड्स वी कैन नॉट रूल ओवर देम। चए थो जेकॾहिं मुस्लमान हिन क़ुर खे चंबड़ी पवंदा न ऐं हीअ हिन खे सम्झी पढ़ंदा त अलाह हिननि जूं ॻाल्हियूं जेके अलाह ॻाल्हाए थो हिन जे दिलि में ईंदियूं, हे बहादुर थी वेंदा, असीं पोइ हुन ते कंट्रोल करे कोन सघंदासीं। वी शुड रिमूव द क़ुर फ्रॉम देयर, पहिरीं त कोशिशि कयो त क़ुर हिननि वटि हुजे ई न, या माना प्रिंटूं तबाह कयो, क़ुर विञाए, पर हाणे नथो थी सघे। चए थो जेकॾहिं इहो नथो थी सघे त आर एलिनिएट मुस्लिम फ्रॉम क़ुर, या क़ुर खे अहिड़ो कयो जो मुस्लमान अजनबी थी वञे। हाणे मां जेकॾहिं हिन क़ुर खे वेठो अरबीअ में पढ़ां, ख़बर त हाणे मां ॾिसां पढ़ां थो, व इन कुल्लु लम्मा जमीउ लदैना मुहदरून व आयतुल लहमुल अर्दुल मैतद अहयैनाहा व अख़रजना मिन्हा हब्बन फमिन्हु याकुलून। हाणे माना त पढ़ीयुसि, पर मां छा पढ़ियो। अलाह थो चए मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, कलामुल्लाह, माना अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो। हाणे जेकॾहिं हिनजी मूं माना न पढ़ी ऐं मूंखे सम्झ में न आई त इहो आहे अजनबी करणु क़ुर खे पाण खां, अलाह जे कलाम खां पाण खे अजनबी करणु। बहरहाल हाणे हिन सिंधीअ में छा लिखियलु आहे ऐं उन्हनि सभिनी खे असां वटि हाज़ुरु कयो वेंदो। उनजे सम्झ लाइ मिसल ज़मीन हिकु निशानी आहे, जंहिंखे जीआरियोसीं, उन मां दाणा कढियासीं, पोइ पाण बि उन मां खाइनि था। इहा मोल ज़मीन खे अलाह जहिड़ो थो करे, इहा ॻाल्हि थो करे। पर जॾहिं वरी ब्रिटिश कंपनी इंडिया ते कब्ज़ो करणु पई आहे त उन वक़्तु विलियम ग्लेडस्टोन जेको 4 दफ़ा प्राइम मिनिस्टर, उहो छा थो चए, एज़ लॉन्ग एज़ देयर इज़ दिस बुक देयर विल बी नो पीस इन द वर्ल्ड। माना असांजे लाइ अमुन न थींदो, मुस्लमान जिहाद कंदा, क़ुर सम्झंदा। तंहिंजे करे हिननि छा कयो जो अचण साण कुझु अहिड़ा मुला तयारु कयनि, उनखे वेही सम्झायूं, उनखे चऊं ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां अंग्रेज़ ईसा अलैहिस्सलाम खे अलाह था चऊं, तव्हां जंहिं हिंदुस्तान में रहो था, हिंदुनि जा 9 अवतार अची चुका आहिनि, तव्हां था चओ त मुंहिंजा पैगम्बर आहिनि, हो था चवनि न भॻवानु इंसानी शिकिल मटाए आयो। हाणे तव्हां इन्हनि सां रहो था, तव्हां वरी पंहिंजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बशर था चओ, माना तव्हां सभिनी खां हटी वियो, पंहिंजे नबीअ जो शान था घटायो। हिंदू चवनि था त असांजा सभई जेके अवतार 9 ई आया इहे भॻवानु हो, मथां हेठि लही आयो, ऐं तव्हां नबी साईं लाइ चओ था त न ही अलाह न आहे ऐं नूर न आहे। तंहिंजे करे तव्हां जहिड़ो शुरू कयो ऐं चवनि त बाबा नबी करे असां नूर आहे। इन में छा थींदो त जेके क़ुर खे सम्झी पढ़ंदा उहे तव्हांजी मुखालफ़त कंदा, उहे चवंदा न अलाह साईं क़ुर में चयो आहे, नबी साईं पाण चयो आहे त अना बशरन मिसलुकुम, मां तव्हां जहिड़ो आहियां, ऐं इन में झगड़ो पैदा कयो। नतीजो छा थियो, ऐं ॿियो त आमीन ज़ोर सां चवनि था, तव्हां आमीन चओ त आमीन न आहे ज़ोर सां चवणी, के वरी इमाम जे पोयां सूरह फातिहा रिपीट कंदा, चओ असां न कंदासीं। इहा तव्हां फ़र्क़ु पैदा कंदव त जेके अहले इल्मु आहिनि उहे तव्हांजी मुखालफ़त कंदा, जंहिंखे देवबंद चइबो आहे। नतीजो थियो त इहे 2 फ़िरक़ा पैदा थी विया।
ऐं तंहिं ते जॾहिं अंग्रेज़नि इहो शुरू कयो ऐं वॾो ग्रुप पैदा थी वियो, तंहिं ते आलमनि कुझु आलमनि इन ते रजिस्ट कयो, जंहिंमें हज़रत शेख हिंद मौलाना महमूद हसन। हुन चयो त न, इहो मां न करणु ॾींदुसि, असां क़ुर खे सम्झी पढ़ंदासीं, असां क़ुर खे अजनबी न कंदासीं। तंहिं ते अंग्रेज़नि खे जेको सो पंहिंजनी जासूसी कई ऐं पोइ हिन खे पकिड़े वञी में विधऊं। अलाए केतिरा साल रखी, जॾहिं टीबी ज़ोर थियसि पोइ हिनखे छॾियऊं। जॾहिं मोटी आयो आहे देवबंद मदरसे में, जेका पहिरीं तक़रीर कई मौलाना मुफ़्ती शफ़ी पंहिंजी किताब वहदतुल उम्मत लिखी आहे, छा थो चवे आहे उर्दू में, मां तव्हांखे सिंधीअ में तर्जुमो थो कयां, या पढ़ो उर्दू में। हज़रत शेख मौलाना महमूद हसन ने फरमाया, मैंने जहाँ तक जेल की तन्हाइयों में इस पर गौर किया कि पूरी दुनिया में मुसलमान दीनी और दुनियावी हर हैसियत से क्यों तबाह हो रहे हैं, त इन जो सबबु मालूम थियो त हिकु तुंहिंजो क़ुर खे छॾ, माना क़ुर पढ़ंदा पर अलाह जी ॻाल्हि हुन ताईं पहुचाई कान थी, अहिड़ी ॿोलीअ में था पढ़नि जेका हाणे आहे ई कान, ऐं तंहिंजे करे अलाह जो कलाम अलाह हुन ताईं पहुचे ई कोन थो। तंहिंजे करे चयो आहे त हाणे मां इन करे मां हाणे बकिया ज़िंदगीअ में अज़म लेके आया हूँ कि अपनी बाकी ज़िंदगी इस काम में सर्फ़ करूँगा कि कुरान करीम को लफ़्ज़नि माननि आम कंदुसि, माना मां ही कुरान खणी वेंदुसि आम माण्हुनि खे लफ़्ज़ी लफ़्ज़ी माना। मिसाल तौर चए थो, या लज़ीन आमनू, अलाह फरमाए थो ईमान वारो, आमिनू मालकुम, तव्हां ईमान छो नथा आणियो, तव्हांखे छा थियो आहे, इज़ा क़ील लकुम उन्फ़िरू फ़ी सबीलिल्लाह, जॾहिं अव्हांखे चयो वञो त अलाह जे रस्ते में जंग लाइ निकिरो त ज़मीन ते ॻरा थी लफ़्ज़ी माना पहुचाइणु। जॾहिं इहे मां पढ़ंदुसि असांखे ख़बर पइजी वेंदी, हे आहे शेख हिंद मौलाना महमूद हसन। हाणे सवाल थो पैदा थिए त चवनि था त क़ुर जी तलावत काफ़ी आहे, माना ज़रूरी न आहे। हाणे इन खे मां रद्द कंदुसि, इहो क़ुर जे अक़ीदे जे ख़िलाफ़ु आहे। अलाह सी फरमाए थो, अफ़ला यतदब्बरूनल क़ुर, तव्हां क़ुर खे सम्झी छो नथा पढ़ो, छा? ऐं इहो चए थो मां मोकिलियो ई इन लाइ त इन खे तव्हां सम्झो, पर तव्हांखे चवंदा त क़ुर ॾुखियो आहे, हे तव्हांखे आलम माना तव्हांखे माना न करणी आहे। हाणे उहो इन लाइ था कनि, जे क़ुर जी माना कंदा त हीअ आयत ॾिसंदा। हीअ आयत छा थी चए? चए थी लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर, तर्जुमो लॻो पियो आहे न, ऐं बेशक क़ुर खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो। माना अलाह थो चए त मां तव्हां इंसान खे एतिरो अकुलु ॾिनो आहे, चाहे अणपढ़ियलु हुजे चाहे हारी हुजे, जेकॾहिं हुनखे क़ुर केरु ॿुधाईंदो त हुनजे लाइ सम्झणु आसान। हाणे मां ॾिसो विचां थो क़ुर खोलियां, सिंधी आहे न, चओ ए पैगंबर खेनि चयो त मूं जेको अजूरो अव्हां खां घुरियो हुजे सो अव्हां खे ई हुजे, मुंहिंजो अजूरो रुॻो अलाह ते आहे, इहो सभिनी शयुनि जी ख़बर। माना छा आहे? चए थो मां तव्हांखां को कर्ज़ु वरितो आहे, या मां तव्हांखे रसूल थियण जे करे तव्हांखां ॾोकड़ थो घुरां, मां कोन थो घुरां, मूंखे त अलाह सां ई सभु कुझु ईंदो। वरी अचूं था विच ते ॿियो था खोलियूं, वरी चए थो अलाह साईं फरमाए थो त असांजी रुॻी इहा दुनिया जी हयाती आहे। माण्हू था चवनि, चवंदा हीउ मज़ो वठिणो आहे त हिते वठूं, असीं मरूं था जीऊं था, असांखे जीअरो करे कीअं न उथां, मरी वरी कोन उथंदासीं। हाणे मुंहिंजा हारी भाउ ऐं मुंहिंजा मज़ूर भाउ, तूं पढ़ियलु कोन्ही छा? मां तोखे सिंधी पढ़ी ॿुधायो, तोखे ख़बर न पई त मां छा थो चवां? वरी ॿी जे जाइ ते पढ़े थो, बेशक इब्राहिम हिकु रहनुमा हो, अलाह जो फ़रमान बरदार ऐं सभई बातिल मज़हबनि खां बेज़ारो ऐं मुशरिकनि मां न हो। तव्हांखे आई सम्झ में? हे थो चए त मां क़ुर अहिड़ो कयो आहे जो तव्हां हा बाक़ी हाणे अरबीअ में पढ़ंदव पोइ त तव्हांजो ॾोह ई कोन्हे को। त अलाह थो चवे त हीउ क़ुर आसान आहे तव्हांजे सम्झण वास्ते, हीअ आयत आहे न। हाणे तव्हांखे मौलवी चवे न बाबा क़ुर न पढ़ो तव्हां गुमराह थींदो, ॾुखियो आहे, आलमनि जो कमु आहे, त पोइ माना तव्हांखे ठगी था कनि। हाणे ॿुधो, मौलाना उबैद अल्लाह सिंधी जॾहिं सूरह फातिहा जी तफ़सीर कया त आख़िर में चयो न गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, माना असांखे उन्हनि में न शामिल कर जंहिंजे मथां जो गज़ब हुजे। व दालीन, दालीन छा आहे? मौलाना उबैदुल्लाह सिंधी लिखे थो, ऐसे ही जो लोग कहते हैं कि इस ज़माने में कोई शख्स कुरान हकीम को नहीं समझता, इहो आहे ज़ालीन। हेड़ी सवली सिंधी, हेड़ी सवले उर्दूअ में, हेड़े सवले अंग्रेज़ी जी माना लॻी पई आहे, ऐं पोइ बि केरु चए थो त इहो त ॾुखियो आहे, मूंखे क़ुर सम्झ में ईंदो, त पोइ ज़ालीन इहो आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी मिफ़्तादार सां हाणे तव्हांखे चवंदा साईं तव्हां अरबीअ में पढ़ो था न, हाणे मिसाल तौरु इन इब्राहिम, त इन ते 10 नेकियूं, नून ते 10 नेकियूं, अलफ़ ते 10 नेकियूं, बे ते 10 नेकियूं, बिल्कुलु सही आहे, मञूं था। लेकिन अॻिते बि त ॿुधो, हे छा थो चवे? चए थो फ़क़रात आयतिन बि तुफ़क्कुर व तफ़हम, चए थो इहा ई आयत या हिकु आयत सम्झी पढ़णु। मिसाल तौरु चए थो त बेशक इब्राहिम हिकु रहनुमा, अलाह जो फ़रमान बरदार। वरी ॿी जाइ चए थो अलाह जी नेमतुनि जो शुक्र कंदड़ो, अलाह खे पसंदि कयो, सिधो रस्तो ॾेखारींसि। हालांकि हाणे इहे बि पढ़ी वियुसि न,
इन हिकिड़ी आयत खे सम्झी माना सां पढ़ण जो सवाब, क़रात आयतन में तफ़कुर तफ़म सम्झी हिकिड़ी आयत पढ़ण जो सवाब, ख़ैर मिन क़रात ख़तमतन बग़ैर तदव्वुर तफ़म, अरबीअ में बिना सम्झण जे सॼे क़ुर जे ख़तमे खां वधीक सवाब आहे हिकिड़ी आयत माना करे पढ़ण जी। ब्रेक वठूं था। करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। मां तव्हांखे ॾसी पे त हिकिड़ी आयत जेकॾहिं तव्हां सिंधीअ में तर्जुमो करे सम्झी पढ़ो था त इन हिकिड़ी आयत जो सवाबु सॼे क़ुर, हीअ अरबी जो क़ुर पियो आहे न, हाणे तव्हां बिना तव्हांखे त अरबी अचे कान थी, त सॼो क़ुर जो सॼो ख़तमो करे वञो त इन हिकिड़ी आयत खे सम्झी जो सवाबु हिन सॼे क़ुर जे ख़तमे खां वधीक आहे जेको तव्हां बग़ैर सम्झ जे पढ़ो था। वरी ॿी जाइ ते अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, या अबा ज़रिन लन तग़दू फ़तअल्लम आयत में किताब ला, जेकॾहिं तूं हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी वञी थो, ख़ैरुन लक मिन अन तुसली मियत रकातिन, 100 रकात नफ़िलनि खां वधीक सवाबु आहे हिकिड़ी आयत सम्झी पढ़ण जी। लेकिन अंग्रेज़नि अची छा कयो जो असांखे हिन क़ुर खां परे करण जे लाइ ऐं मुस्लमान खे डिवाइड करे छॾियऊं। हे मुफ़्ती ज़रवली ॿुधो, हिंदुस्तान में अंग्रेज ने जब मुगलों की इस्लामी हुकूमत खत्म की तो अंग्रेज अपनी हुकूमत मुस्तहकम करने के दर पे थे कि हमारी हुकूमत कैसे पक्की हुई। हर हुक्मरान को यह ख्याल होता है कि मेरी हुकूमत मजबूत हो जाए, तो अंग्रेज को अपनी तमाम एजेंसियों ने यह रिपोर्ट दी कि हुकूमत आपने हनफिये से ली। सारे बादशाहान जो हिंदुस्तान में हुकूमत कर चुके सब अहनाफ थे, तो आप ऐसा काम करें कि हनफी कमजोर हो जाए। तो उसने कहा कैसे काम करूं? उसने कहा एक तो इनसे मजहबी इख्तिलाफ पैदा करें कि भाई ये लोग इमाम की इक्तदा में आमीन जोर से नहीं कहते, इमाम के पीछे फातिहा नहीं पढ़ते, रफ़े यदैन नहीं करते। जब इनकी मस्जिदों में शर शोर खड़ा हो जाएगा। ॻाल्हि थो करे त अंग्रेज़नि अची चयो त तव्हां फ़िकी इख़्तिलाफ़ पैदा करे ग्रुप क़ाइमु कयो, पर सभ खां वॾी ॻाल्हि हिन हिकिड़े ग्रुप खे सेखारियो त तव्हां पंहिंजे नबीअ जो शान न घटायो, चओ त इहो अलाह आहे जेको इंसानी जेको शिकिल इख़्तियार करे आयो, जंहिंजे अहमद रज़ा बरेलवीअ जो इहो शेर आहे, वही जो मुस्तवी अर्श था खुदा होकर उतर पड़ा मदीने मुस्तफ़ा होकर। त चऊं त माण्हुनि खे चओ बाबा नबी साईं जो शान बयानु कयो, ही नबी बशर न आहे, ही अलाह आहे ऐं अलाह नूर आहे, ही पाण नूर आहे। हालांकि इहो एतिराज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां जे मके जे मुश्रिकनि कयो त न, ऐं नबी त अलाह हेठि अचणु खपे, हे नूर न आहे। पुछऊं कीअं थी ख़बर पए? जे मानी जो थो खाए, माना नूर त मानी कोन खाईंदो, रसूल मानी खायईं, शादी कयईं, ॿार ॼणियईं, इंतकाल कयईं। त अलाह ताला क़ुर में मूंखे जवाबु ॾिनो त जेके बि मां रसूल नबी मोकिलिया आहिनि सभु मानी खाईंदा, माना इंसान हुआ। हिते अंग्रेज़नि हिन खे चयो न, पोइ त साईं हिकिड़ो ग्रुप ठही वियो जेको चवे त बाबा अलाह तो क़ुर में चवे त मुंहिंजो नबी साईं मानी खाईंदो आहे, बशर आहे, सभु नबी ईअं आहे, त चई हिननि खे चओ गुस्ताख़ रसूल आहिनि। पोइ त साईं उनजे ख़िलाफ़ु ग्रुप ठही वियो, वरी ग्रुप ठही वियो ऐं नतीजे तौर इहे ग्रुप ॿ थी विया, हिकिड़ो थियो बरेली, ॿियो देवबंदी उन वक़्तु आलिम हुआ त चवनि पिया न ईअं न आहे, त ॿ ग्रुप ठही विया। आख़िर इहे ग्रुप एॾा वॾा थी विया जो देवबंदी पिया चवनि त हीउ बरेलवी शैतानी लश्कर आहे जेको असांजे मथां हमलावर थियो आहे। वरी बरेलवी चवनि त देवबंदी अलाह जे रसूल जा गुस्ताख़ आहिनि, तंहिंजे करे इहे काफ़िर आहिनि।
वरी अॻिते हली ॿई ग्रुप थोरा पाण में सेट थिया त जेको वरी हिन ॿिनि ग्रुपनि में न अचे पियो उनखे चवनि वहाबी। वहाबी माना उहो माण्हू जेको टियों ग्रुप आहे जेको हिन ॿिन्ही में न आहे। लेकिन अल्लाह ताला चए थो त क़ुर पाक में युबैनुल्लाहु लकुमुल अन तज़िल्लू, चए थो मां तव्हांखे क़ुर इन लाइ थो मां ॻाल्हायां तव्हां सां त जीअं तव्हां गुमराह न थियो। बाक़ी क़ुर शरीफ़ जी निशानी इहा आहे त इन्नमल मोमिनून लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम, ऐं अल्लाह जी निशानी आहे जॾहिं तव्हां क़ुर खे सम्झी पढ़ंदव त तव्हांजी दिलूं रिएक्शन कंदियूं ऐं तव्हांजी दिलूं रिएक्शन कंदियूं ऐं जीअं जीअं पढ़ंदव वैज़ा तुलियत अलैहिम आयातूं ज़ादतहुम ईमाना, तीअं तव्हांजो ईमान वॾो वधंदो ऐं पोइ छा थींदो वला रब्बिहिम यतवक्कलून, पोइ तव्हां कंदव अलाह ते तवक्कल, पोइ थी वेंदो शींहं जा बचा। पोइ अंग्रेज़ ने हाणे लाह कढी छॾींदो, तव्हां चवंदव शहादत अलाह जी मूंखे अलाह ते तवक्कल आहे। लेकिन उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हिन क़ुर खे सम्झंदव, तॾहिं तव्हांजे दिलि में इहो तवक्कल वधंदी। अलाह फरमाए थो व इन्नहू लज़िक्रुन लक लिक़ौमिक, चए थो हीउ कोर्स जो किताबु आहे तुंहिंजे ऐं तुंहिंजी क़ौम लाइ। फसोफ़ तुसलून, इन्हीअ मां पेपर सेट थींदो। तुसलून माना सिॻो ई पुछा वेंदा। बाक़ी जेको हिन खे नथो सम्झे त अलाह इन लाइ चए थो वई यजल रिज्स अलल लज़ीन ला यकुलून, जेको सम्झनि नथा अलाह हुनजे मथां पलीती हणी छॾी आहे। ऐं उन खां पोइ अलाह साईं फरमाए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान अम अला कुलून अक़फ़ाला, क़ुर खे सम्झो छो नथा, छा दिलनि ते ताला अथव? है इहा आयत त कमाल जी आहे। माना जेको माण्हू अलाह जी ॻाल्हि सम्झी नथो पढ़े उन जे दिलि खे लॻे थो तालो। हाणे असांजे 95% माण्हू पाकिस्तान में ताला लॻल अथनि, छो त क़ुर माना था पढ़नि ई कोन था। जॾहिं तालो लॻी वियो त हाणे तालो दिलि में जेकॾहिं तालो लॻो त तव्हांजी दुआ बि मथे कान वेंदी। पोइ थाणे में कुटबो, हर जाइ ते रुश्वतुनि खे मुंहुं ॾियणो पवंदव, बेइज़ती करणी पवंदव, ॿारनि खे मेरिट ते नौकरियूं कोन मिलंदव, राशी ऐं ज़ानी ऐं शराबी हुकुमरान मिलंदव, अलाह तव्हांजी दुआ ई कोन ॿुधंदो, छो त तव्हांजे दिलनि ते तालो लॻल आहे। तालो खोलियो तॾहिं जॾहिं तव्हां क़ुर खे सम्झी पढ़ो। इहा ई ॻाल्हि आहे त असांजी दुआऊं क़बूल कोन थियूं थियनि। उन खां पोइ इहे माण्हू जॾहिं जहन्नम में वेंदा त कुल मां उल्कीअ फ़िया फ़ौजुनि, त जहन्नम में जॾहिं टोलो करे अंदरि वेंदा सअलुम ख़ज़नत, उते जेके बीठल हूंदा दारोगा पुछंदनि अलम यातिकुम नज़ीर, अबा हेॾो धण अंदरि घिड़ियो था अचो, तव्हांखे को पैगम्बर कोन आयो छा तव्हां वटि तव्हांखे ड्रेॾाइण वास्ते? छा चवनि था? कालू बल कद जान नज़ीर, न बाबा आयो हो। हर को क़ौम पंहिंजो पैगम्बर जो नालो वठंदी, असां चवंदासीं न छो कोन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो। फ़क़ज़ब न, पर असां उन्हीअ खे लिफ्ट कान कराए, उन जूं ॻाल्हियूं कोन मञियूंसीं, अलाह जे कलाम खे पढ़ियो ई कोनसीं त चवे छा थो। कुलना मा नज़ल्लाह मिन शैइन, ऐं असां चयो त अलाह साईं का शइ नाज़ुल कान कई आहे। त पोइ जहन्नम में वञी पोइ एतिरा ॾिसंदा न ग़लती थी आहे, चवंदा कालू लव कुन्ना नस्मउ नैकल, काश असां ॿुधूं भा ऐं सम्झी पढ़ूं भा, मां कुन्ना फ़ी असाब जहन्नम में कोन वञूं। वरी अलाह साईं फरमाए थो त योम नहशर मिन कुल उम्मतिन फ़ौजम मिमन युकज़िब बि आयातिना फम यूज़ऊन, तर्जुमो पियो अथव उन ॾींहं जो सभु कंहिं उम्मत मां अहिड़ी टोलीअ खे खड़ो कंदासीं जंहिं असांजे आयतुनि खे कूड़ो केरु थो ॼाणे आयतुनि खे? माना मिसाल तौरु ॾिसो न, हीउ क़ुर अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो, तव्हां ॿुधण ई नथा चाहियो त छा थो चए? त पोइ माना कूड़ो था सम्झो न, इहो ई कूड़ आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू तव्हां सां गुफ़्तगू करे तव्हां कन बंदि करे छॾियो त छा थो चए, त माना तव्हां सम्झो था त बकवास थो करे, मां नथो ॿुधां। खणी तव्हां 100 क़ुर पढ़ो ऐं इहो मालूम न कयो त मां छा थो पढ़ां, त माना तव्हां हिनखे कूड़ो था सम्झो। छो त तव्हांखे मां हदीस ॾेखारी त हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे खां वधीक आहे। हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़णु 100 रकात नफ़लनि खां वधीक। माना असल मक़सदु आहे कलामुल्लाह, माना अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो, ॿुधो न। त चए थो त पोइ अहिड़ा ग्रुप खे जिन करे अलाह जी ॻाल्हि ॿुधी कान्हे उन्हनि खे फम यूज़ऊन, उन्हनि खे हिकिड़ी टोले में बीहारियो वेंदो। हता जा जाऊआ जॾहिं अचे उन्हनि टोलनि में बीहंदा, काल कज़ब्तुम बि आयाती, चए थो त मुंहिंजी आयतुनि खे तव्हां छॾे ॾिनो, कूड़ो भायो, जो कॾहिं मालूम न कयो त मां छा थो चवां। वलम तुही तूं बिहा इल्मा, ऐं उन्हनि खे अव्हां सम्झो बि न, भला खोले ॾिसो तव्हां, भला क़ुर पढ़ी ॾिसो, पोइ तव्हांखे मज़ो न अचे त ॿी ॻाल्हि। मिसाल मां पढ़ां थो, मिसाल तौरु
हाणे मिसाल थिए थो ऐं तुंहिंजो पालींदड़ घणो माफ़ कंदड़ रहमत वारो आहे, जेकी उन्हनि कयो आहे तंहिं ते जेकॾहिं खेनि पकिड़े त उन लाइ अज़ाब जल्द मोकिले, पर उन लाइ हिकु मुक़ररु वक़्तु आहे जंहिंखां हिन पासे उहे का बि पनाही जान। अलाह चए थो मां तव्हांखे छॾियां थो त मन तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। त चए थो तव्हां इहो बि कोन पढ़ी ॾिठो त अलाह छा थो चए, अब माज़ा कुन तुम तामलून, त पोइ हीअ वॾी ॻाल्हि आहे। चए थो पोइ इन खां पोइ तव्हां कहिड़ो कमु पिए कयो। माना हीअ आहे चए थी अम माज़ा कुन तुम तालमून, त पोइ अव्हां कहिड़ो कमु कयो, तव्हांजी नौकरियूं चट, तव्हांजूं डिग्रियूं चट, तुंहिंजूं डॉक्टरियूं चट। जे तो अलाह जी ॻाल्हि न ॿुधी त पोइ बाक़ी छा पिए के। जंहिं तोखे हिन दुनिया में मोकिलियो आहे उन जी ॻाल्हि तो न ॿुधी त पोइ बाक़ी टके पैसे जी तो ॻाल्हियूं ॿुधी तो छा कयो। अलाह फरमाए थो त इहे अहिड़ा माण्हू उलाइक लज़ी लानहुमुल्लाह, अहिड़नि माण्हुनि ते अलाह लान थो करे। असम व आमा अबसारम, पोइ इहे ॿोड़ा आहिनि, हालांकि ॿुधनि था, इन्हनि खे अलाह ॿोड़ो थो करे, अखियुनि खां अंधो थो करे। अॻिते थो चए अफला यतदब्बरून अल क़ुरान, छा क़ुरान में ध्यानु न कंदा आहियो त अलाह छा थो चवे। अम अला कुलूबिन अख़वाला, छा अंदरि कुफ़र लॻल अथव दिलनि ते। माना जेको क़ुरान खे ध्यान सां नथो पढ़े त अलाह छा थो चए, उनजे दिलनि ते लॻल आहिनि ताला। हाणे तव्हांजे 95% पाकिस्तान जे माण्हुनि जे दिलनि ते ताला आहिनि, छो त हू वेठा पढ़ंदा अरबीअ में क़ुरान पढ़ंदा वेंदा, उन ते बि सवा। लेकिन हिकिड़ी आयत माना सां पढ़ण जो सवाबु सॼे क़ुरान जे सवाब खां वधीक आहे, जेको तव्हां बेसमझे सां पढ़ो था। त पोइ तव्हांजे दिलनि ते लॻल आहे तालो। ताले वारे जो दिलि ते जो लॻी तालो, त हाणे इहा दुआई मथे न वेंदी। हाणे मां अलाह खे चवां अलाह से मुंहिंजे रहम कर, अलाह से मुंहिंजे करम कर, अलाह से रहम कर, करम कर, इहो जेकॾहिं मां वात सां चवां थो न, त जेकॾहिं दिलि में बि ईअं आहे त इहा मथे थी वञे। असांजी दुआ वेंदी आहे दिलि मां। हाणे मां हिकिड़ी अरबीअ में ॾुखी थो पढ़ां, रब अग़फ़िर वरहमन त ख़ैरु रहमी, रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फ़िर लना व तरहमना लकुनन्न मिनल ख़ासिरीन। हाणे मां ज़बान सां चयो, दिलि में जी माना छा आहे। जे न अथव माना दिलि में, इहा माना त वेंदी कान, छो त असल रूह जो तलक़ तव्हांजो दिलि सां आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वातसूं बिहबलिल्लाह जमिया वला तफ़रक़ू, क़ुरान खे सम्झी पढ़ो, अलाह जी रसीअ खे पकड़ियो ऐं फ़िरक़नि में न वञो। इहे जेके अंग्रेज़नि फ़िरक़ा कया आहिनि, मां ॿाहिरि निकिरी अचो। ऐं आख़िर में अचे थो वकाल रसूल या रबी इन क़ौम मितख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, मुंहिंजो ॾोह कोन्हे। अलाह जो रसूल फरमाए थो मुंहिंजी क़ौम क़ुरान खे छॾे ॾिनी। ऐं छा कयनि, क़ुरान खे छॾे इतख़ज़ू अहबार रुहबानू अरबाबिन दूनिल्लाह, चई अलाह खे छॾे ॿियनि जूं तक़रीरूं ॿुधंदा हुआ, कॾहिं कंहिं फ़िरके वारे जूं, कॾहिं कंहिं फ़िरके वारे, आहे त ईसाइनि लाइ पर असांजे लाइ, इन्हनि खे सम्झंदा, पर अलाह जी ॻाल्हि डायरेक्ट हिननि पाण पढ़ी कान, जेका सवली ई माना में ऐं असांजे सम्झण मुताबिक़ ई तव्हां छॾे ॾिनी, तॾहिं माण्हू जहन्नम में हलिया विया। अलाह ताला मूंखे ऐं तव्हांखे इहो सम्झा था फ़रमाए त असां अलाह जी ॻाल्हि ज़िंदगी में ॿुधूं त जीअं ताला खुलनि। ताला खुली विया न, इहे सभु राशि भॼी वेंदा, इहे थाणा बंदि थी वेंदा, अदुल ऐं इंसाफ़ थींदो, जज सभु हक़ वारा तव्हांखे अलाह साईं ॾींदो। खोलियो ताला, पढ़ो क़ुरान खे माना सां, ऐं महीने जे अंदरि सॼे क़ुरान जी माना पढ़ी वञो त तव्हांजे मुल्क में तव्हांखे सुधारो मिलंदो। न त जेकॾहिं दिलि ते तालो आहे त दुआऊं बि क़बूल कोन थींदियूं। अलाह असांखे तव्हांखे सम्झता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।